हथ खड़ो करे चयो इंशाअल्लाह तौहीद जे करे जन्नत मिलदासे। हाणे मां कुछ तौहीद ते अर्ज़ कयां तव्हां खां पुछा कयां तो अबा औलाद ॾियण वारो केरु आहे? ॾाढिया नथा ॻाल्हायो थका हो। ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे, भला न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। बलोचिस्तान जी ॻाल्हि मशहूरु आहे। अलाह जो बानो हाणे फोत थी वियो आहे। ॿुधाइनि पिया त 4 घर वारियूं हुअसि, हिकु बि औलाद कोन हुयसि। चइनि मां हिकु बि न ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे। वरी जे हिक मां खोड़ सारी औलाद ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। मां पंहिंजे ज़िले शिकारपुर जे तालकी लखी ग़ुलाम शाह जे हिकिड़े ॻोठ में वाइज़ ते वियुमि। हमरा मूंसां ॻाल्हि कई साईं असांजे ॻोठ में हमरा हुआ घरवारी बि हिकिड़ी अथसि, हिकु घरवारी मां 22 ॿार अथसि। हिकु मां 22 ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे। अञा मज़ेदार ॿी ॻाल्हि कई चए इहा ॻाल्हि असां ॻोठ जे वॾेरे सां कईसीं त फिलहाणे अमरा खे हिकु घरवारी मां 22 ॿारनि त उहो मने ई न पियो। कुदरत सां 3 ॾींहं तूं अमरा वॾेरे सां रस्ते में मिली वियो। चेड़े बीह त सयूं ॻोठ वारनि तुंहिंजी ॻाल्हि कई आहे त तोखे हिकु घरवारी मां 22 ॿारनि इहा ॻाल्हि सची आहे? चईं ॻोठ वारा कूड़ ॻाल्हाइनि था, मूंखे 23 ॿार आहिनि। चेड़े वरी इहो कंहिं चए राति जो 23 ॼायो आहे। केरु औलाद ॾियण वारो? तव्हां चवंदो त मौली साहब वहाबी आहे तरी थो इहे तौहीद जूं ॻाल्हियूं करे। इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह क़ुरान पाक में सम्झायूं। कंहिंजा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई बोले मैया शाह इनासा व बोले मैया शाह أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما। अल्लाह फरमातो कंहिंखे धीअ ई धीअ ॾियां पुट न का सिकायां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिंखे पुट ई पुट ॾेई धीअ न का सिकायां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिंखे ॿई नेमतां ॾियां पुट बि ॾियां धीअ बि ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। वयजाल मैया शगाउ अक़ीमा पर जे कंहिंखे संडे नाउमेद करे कुझु बि न ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। अवा अल्लाह क़ुरान में वॾियूं बरकतां रखियूं थी, रहमतां रखियूं थी। आया हो न हिन महिल ते वेही करे साईं मोहतरम हाफ़िज़ साहब मोहम्मद उस्मान साहब जी ये मेहनत अल्लाह कंदो इंशाअल्लाह ही दीनी इदारो मदरसो क़यामत ताईं आबाद रहंदो। चयोसीं जेके अल्लाह ने खे आबाद कनि था उनखे बि आबाद कजा। दुआयूं घुरदा के उलमा किराम जी मेहनत अथव, जमियत उलमा इस्लाम जी मेहनत आहे। तव्हां रोडनि ते नज़र कयो, साईं खे चवाणी शहरनि में नज़रां कयो, दीनी इदारा मदरसा। हे अल्लाह जी महिरबानी सम्झो हिननि ज़िलनि में हेॾे थर जे इलाइक़े में असां वाइज़ ते वेंदा आहियूं। ॿियो त ठहियो तव्हांखे जनाज़े पढ़ाइण वारो बि न मिलंदो। हिते उलमा जी महिनत अथव, सभिनी खे जनाज़ो बि पढ़ण बि अचे थो, उते कंहिंखे पढ़ाइण वारो न मिलंदो आहे। मशहूरु ॻाल्हि आहे तबलीग जमात वारा, इहा बि भलारी जमात अथव, इन जो कमु बि भलो अथव, दीन जो कमु। इहे विया थर जे इलाइक़े में, पोइ उतां जे माण्हुनि खे ख़बर पई त मुला आया आहिनि, तबलीग वारा आया आहिनि। पोइ 3 ॼणा गॾिजी आया, अमीर साहब खे चयो साईं असांजे हमरा जो जनाज़ो पढ़ाईंदव? चयो हा बा छो न पढ़ाईंदासीं, सवाब जो कमु आहे। चई हलो साईं असां सां गॾिजी विया, जनाज़ो खणी आया। अमीर साहब नियत कई सिफ़ा सिधियूं कराइण, या नियत करण ते हुजे ॾिसे त भया जनाज़ो चुरे थो पियो, अड़े ख़ैर त आहे। हीअं जो खोले ॾिसे त हमरा जीअरो सुम्हियो पियो आहे। अड़े अबा जीअरे जो कीअं था जनाज़ो पढ़ायो? उहे चवण लॻा हा मौली साहब इहो बीमार आहे, सम्झोसीं त 2 ॾींहंनि में मरी वेंदो, वरी को मुला हथ अचे अलाए न अचे अॻु वार सां जनाज़ो पढ़ाए सघंदा। ॿुधा अथव न बा जीअरनि जा जनाज़ा। हिते अलाह जी महिरबानी उलमा किराम जी महिनत अथव। हे दीनी इदारा मदरसा अर्ज़ कयां अल्लाह क़ुरान पाक में ईमान वारनि सां ॻाल्हायो फरमाइया अय्युहल्लज़ीन आमनू। चओ सभई जी असांजा अल्लाह। ॾाढिया चओ न बा, चओ जी असांजा।
साईं असां तोखे जीव भी कई से हाणे कहिड़ी तो ॻाल्हि ॻाल्हाए क़ुरान चए तो इस्तईनु बिस्सब्रि वस्सला दुख अचेव अबा ईमान वारनि खे दुख ईंदो आहे हिकिड़ा वरी चवंदा आहिनि छो थो दुख अचे अबा रब दुख ॾींदो आहे त गुनाह मेटींदो आहे मदीने शरीफ़ में अल्लाह तां सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत कराए ज़ोर सां त आमीन चओ अञा बि दिलि सां आमीन चओ मां बि तव्हांखे दिलि सां दुआ थो कयां इन जे करे अल्लाह मूंसां बि ख़ासि महिरबानी कई हे 5 दफ़ो गुज़िरियल जनवरीअ में 15-16 ॾींहंनि जे लाइ जंहिंमें 9 ॾींहं मदीने शरीफ़ में ऐं 6 ॾींहं मके शरीफ़ में रही आयो आहियां तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे अल्लाह तव्हांखे मके मदीने जी ज़ियारत कराए वञो बाबा रहमत उते अथव बरकत उते अथव नबी साईं जन फरमाइनि था मके शरीफ़ अचो मस्जिद राम में 1 निमाज़ पढ़ो अल्लाह तव्हांखे लख निमाज़ जो सवाबु ॾे ॾींहं में 5 निमाज़ा पढ़ो उते त 5 लख निमाज़ हिते पढ़ी सघंदो 5 लख निमाज़ ऐं नबी साईं फरमाइनि था मदीने शरीफ़ अचो मां मुहम्मद जी मस्जिद नबी में 1 निमाज़ पढ़ो अल्लाह तव्हांखे 50,000 निमाज़ जो सवाबु ॾे मदीने में त एॾो मज़ो थी घर विसरी वेंदई बच्चा ॿार विसरी वेंदई चवंदे त मोटी न वञा हिंदुस्तान जेकॾहिं बुज़ुर्ग पंहिंजे किताब में लिखियो आहे चवे थो मां वियुसि मदीने शरीफ़ रोज़े पाक ते सलाम पढ़ी वरी छटने ठो वेठो रोज़े पाक जो दीदार कयां पियो मुंहिंजे भरिसां हिकिड़ो छोकिरो अची वेठो पुछियोमांसि नंढड़ा बुख लॻी थी चए साईं ॾाढी लॻी आहे मानीमांसि मानी खाधई आबे ज़मज़म पाणीमांसि पाणी पीते लटा बि पुराणासि मां लटा बि नवां ॾिनामांसि लटा पाए वेठो पुछियोमांसि नंढड़ा ॾे त ख़बर अबो अम्मा थी त ढुंढ करे रोई करे चवणु लॻो अबो अम्मा कोन्हे मां यतीम आहियां जॾहिं न मूंखे चयो मां यतीम आहियां त मूंखे हिकदमि ख़्यालु आयो चयोमांसि नंढड़ा ॿी ॻाल्हि ॿुध हलंदे मूंसां हिंदुस्तान मुंहिंजे मुल्क ॾे मुंहिंजो वॾो मदरसो आहे पढ़ाए करे आलिम बणाईंदोमांइ ख़ुशि बि रखंदोमांइ हलंदे मूंसां हिंदुस्तान त उहो नंढड़ो छोकिरो रोज़े पाक ॾे नज़र करे चवणु लॻो मौलाना ॾे ख़बर अहिड़ो साओ रोज़ो हिंदुस्तान में आहे पुछे पियो अहिड़ो साओ रोज़ो हिंदुस्तान में आहे चयोमांसि अहिड़ो कोन्हे चए ॻाल्हि ॿुध बुखनि ॾुखनि ते रहंदोमांइ रोज़ो पाक बि न छॾींदोमांइ मदीनो छॾे ॿिए मुल्क मां कोन हलंदोसि आहे मदीने शरीफ़ जी ॻाल्हि पे कयुमि अहल क़ुबा वारा क़ुबा मस्जिद बि आहे ज़ियारत कबी आहे नफ़िल पढ़बो आहे क़िबल ते ऐं वरी अहल क़ुबा महलो बि आहे नबी साईं वटि आया साईं अलाह खां दुआ घुर त असांजे पाड़े में क़यामत ताईं बुखार न अचे पाण खां छो भला से बुखार ॾाढो परेशान कयो आहे ग़रीब मिसकीन मज़दूरी करण वारा सही कोन था सघूं दवा जा ई पैसा न आहिनि नबी साईं थोरा कयूं मुंहिंजा अलाह अहल क़ुबा वारा चवनि था त असांजे पाड़े में क़यामत ताईं बुखार न अचे रब जिबरील खे मोकिलियो वञ मुंहिंजे पैगंबर करीम खे चवनि खां पुछा कर चवनि त क़यामत जे पाड़े में बुखार न ईंदो पर चवेनि त तव्हांजा गुनाह रहिजी वेंदा बुखार ईंदो त गुनाह मिटबव हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो नबी साईं फरमायो रब तव्हां ते फ़ैसिलो रखियो आहे चओ त क़यामत ताईं तव्हांजे पाड़े में बुखार न ईंदो पर गुनाह रहिजी वेंदव मिटबव न हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो सलाह करे नबी साईं ॻाल्हि कयो साईं अलाह खे रुख त कॾहिं कॾहिं अचे पियो यको बि भई कॾहिं कॾहिं अचे पियो अबा रब ॾुख ॾींदो आहे त गुनाह मेटींदो आहे हिकिड़ी ज़ईफ़ रवायत आहे पकी न आहे पर वाइज़ में फ़ाइदो ॾींदी आहे तॾहिं अर्ज़ु कयां थो ॿियो त ॾुख ठहियो कंहिंजा पैसा पिया न सॼे खीसे में भुली करे खॿे में ॻोल्हे न इहा तकलीफ़ आयसि न रब इन तकलीफ़ जे करे 3 महीननि जा गुनाह माफ़ कंदो आहे भुली करे ॻोल्हे मथां सुभाणे चोले में वरी 4 खीसा विझराए हसकारी ॻोल्हींदा वठो भुली करे ॻोल्हियो अल्लाह ॾुख ॾींदो आहे त वरी गुनाह मेटींदो आहे अर्ज़ु कयां क़ुर चए थो ईमान वारो ॾुख अचे वते को सब्र कजो ॿियो मां रब जी निमाज़ पढ़जो बेली भला कम कयो सुठा अवां जो भलो कम आहे हिन महिल ते वेही अल्लाह जो क़ुर ॿुधो अथव ख़ाली न मोटंदो हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दास
ऐं उलमा किराम सां साथ बि ॾींदव न भा जमियत उलमा इस्लाम जे सॾ ते जीव जीव कंदव न यादि रखो उलमा जे सॾ ते जीव कंदव न रब जे तरफ़ां बि जीव थींदव कुझु वक़्तु थींदो मां घोटकी जे इलाइक़े में मीरपुर बाथेले जे इलाइक़े में हिकिड़े ॻोठ में वाइज़ ते वियुमि मूंखां अॻु में उतां जो मौली साहिबु वाइज़ करे पियो वाइज़ कंदे कंदे इहा ॻाल्हि कयईं त 2010 में किन मुल्कनि नबी साईं जे शान में गुस्ताखी कई हुई डेनमार्क अहिड़ा मुल्कनि जा नाला हुआ उन वक़्त में बि क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान ऐलान कयो हो त हर सूबे में वञी इन मुल्कनि जे ख़िलाफ़ रैलियूं कढो असां सूबे सिंध वारा ठेड़ी बाईपास खां बबलो बाईपास ताईं असां बि उन में शरीक हुयासीं पोइ उन मौली साहिबु वाइद में ॻाल्हि कई साईं असांजे ॻोठ जो मौली साहिबु नालो अब्दुल रहमान ज़ात जो बि भुटो हुयो ऐं वॾी उमिरि वारो पोड़ो अची ॾाड़ी वारो उहो बि असां सां गॾु हिन रैली में हलियो पर असां हुनखे ॾिठोसीं जिते बयान हलनि पिया हिन जी अखियुनि मां पाणी बीहे ई कोन पियो रो रोआं शाम थी रैली पूरी थी मानी ॾिनीसीं मानी बि न खाधई शाम थी रैली पूरी थी घर मोटी आयासीं राति जो हर को थको टुटो सुम्ही पियासीं सुबुह थी असां 4 जमायती गॾिजी उन पोड़े मौली साहिब ॾे वियासीं अवा मौली साहिब कल्ह तोखे कहिड़ी तकलीफ़ हुई रोए पियो मानी बि न खाए पियो चवणु लॻो त ज़ालमनि जो नबी साईं जे शान में गुस्ताखी कई हुई न इन ॾुख जे करे मां रोआं पियो मानी न वणे पई पर ॿी ॻाल्हि ॿुधो राति मोटी आयासीं न राति बि मानी न वणी रोईंदो रोईंदो सुम्ही पियुमि निंड में सुहिणे अरबी साईं जी मूंखे ज़ियारत नसीब थी वई ऐं मूंखे नबी साईं फरमाया त सुबुह जेके पुछा करणु अचनि उन्हनि खे ईअं चइजांइ त कल्ह जेके बि हिन रैली में माण्हू शरीक हुया अल्लाह सभिनि जा गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि ॿेली उलमा किराम जे सॾ ते जीव जीव कयो पर जे इन में ॾुख अचे तकलीफ़ अचे जीअं मोहतरम साईं हाफ़िज़ साहिबु तव्हांखे चयो इहो तव्हांजे लाइ सौदो सस्तो अथव सैयद अता अल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जंहिं सॼी ज़िंदगी ख़त्म नंबर जे करे ॾुख ॾिठा जेलनि में ज़िंदगी गुज़ारी तकलीफ़नि में जंहिं राति फौत थी वियो न हिकिड़े हिंदुस्तान जे बुज़ुर्ग लिखियो आहे उन राति में मां नबी साईं ते 100 दफ़ा सलात पढ़ी हुई पोइ निंड अची वई मां निंड में पाण खे वञी मदीने में ॾिठो पर वयमि रोज़े पाक जे वेझो ॾिसां त नबी साईं जन रोज़े पाक खां ॿाहिरि बीठा आहिनि कंहिंजे इंतज़ार में अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे फारूक आज़म बीठो आहे मां अर्ज़ु कयो साईं अव्हांखे कंहिंजो इंतज़ारु आहे पाण फरमायूं सैयद अता अल्लाह शाह बुखारी ये सॼी ज़िंदगी ख़त्म नबुअ जे करे ॾुख ॾिठा तकलीफ़ां ॾिठियूं अॼु राति फौत थी वियो आहे मां मोहम्मद ॿिन्ही यारनि समेत उन जे इंतज़ार में बीठो आहियां ॿेली उलमा किराम जे सॾ ते जीव जीव कयो चयो इंशाअल्लाह जीव जीव कंदासीं मां दुआ घुरदुमि अल्लाह हिन मदरसे खे क़यामत ते आबाद फरमाए अल्लाह साईं हाफ़िज़ साहिब जी महिनत ॿी जमात जी महिनत अल्लाह साईं मक़बूल मंज़ूर फरमाए रब मूंखां बि जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह साईं रात जो काफ़ी हिस्सो गुज़री वियो आहे तुंहिंजे घर में वेठा आहियूं हथड़ा खयां त से क़बूल ऐं मंज़ूर फरमा असां सभिनि जूं ख़ताऊं माफ़ फरमा असांजा क़सूर माफ़ फरमा असां जूं ग़लतियूं माफ़ फरमा रब साईं दीन ईमान ते हलण जी आसानी फरमा क़ुरान पाक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा अल्लाह साईं तूं मुसीबतां माफ़ फरमा ख़ासि करे का बीमारी आहे अल्लाह साईं तूं हुन बीमारी खां हिफ़ाज़त में फरमा अल्लाह सॼे इलाइक़े खे दीन वारी दौलत सां माला माल फरमा सॼे इलाइक़े खे क़ुरान वारी दौलत सां माला माल फरमा अल्लाह हिन मदरसे खे क़यामत ते आबाद फरमा जेके हिन खे आबाद कनि था तूं उन्हनि खे बि आबाद फरमा बे औलादनि खे औलाद सालिह अता फरमा बे निमाज़नि खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा अल्लाह साईं तूं बीमारनि खे शिफ़ा कामिला अता फरमा रब केतिरा बीमार बिस्तरनि ते पिया आहिनि इस्पतालनि में पिया आहिनि उन्हनि खे बि शिफ़ा कामिला अता फरमा आख़िर में असां सभिनि जी दुआ जॾहिं हिन दुनिया खां लाॾाणो थिए ज़ुबान ते कलमो जारी फरमा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह।